असल त ॾोहा हीअ आहे जो रावर खान खे पंहिंजे पुटनि सां गॾु ज़हर पियारियो अथई ऐं कसम ख़ुदा जी ज़ात जो जे काती मुंहिंजे कंध जे मथां आई न त मां नाका ॿधी हसीना बेगम जे मथां चढ़ी हूंदुसि त उन मूंखे घुरायो जॻह कान्हे जेको मुंहिंजो सर्फ आहे इहो मूंखे वॾे सां ई कमु मिलियल आहे पोइ मां कीअं बेअदब थी तव्हांजे लाइ अहिड़ी सोच रखी सघां थो सवाल जेका लालच आहे न उहा चङनि खलनि खे बेईमान बणाए छॾी आहे ही तुंहिंजी बेगुनाही जा सबूत न पर तुंहिंजी बेईमानी जा सबूत आहिनि मां चाकर खान जे अॻियां वञी भलो सां ई रखंदुसि ऐं ॿुधाईंदोसांसि त हिन खां पहिरीं पर शादीअ खां पहिरीं इन चाबर ऐं हसीना जो पंहिंजो पाण में चकर हलंदड़ हो जॾहिं इहो राज़ रावल जे साम्हूं ज़ाहिर थियो न त पोइ हुन मुंहिंजी भेण इन चाबर गॾिजी इन रावल खान खे ज़हर ॾिनो सम्झो इहा सॼी हिस्ट्री ॿुधाईंदोसां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा पंहिंजा वेरी में जाबर जेको आहे त रूंडे खे फासाईंदो दोस्तों या जेको आहे त चाकर जेको आहे त सांवल जे जेको सचिन ॻाल्हियुनि खे कूड़ो साबित कंदो कि सॼो वीडियो में तव्हांखे अपडेट ॾींदासीं दोस्तों। चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो त हलूं था पंहिंजे अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांवल जेका आहे त कुझु सबूत जेके बनीअ जा कागज़ जेके सबूत तौरु जेको आहे त चाकर वटि पेश कंदो ऐं चाकर जेको आहे त ॾमरजी वेंदो चवंदो हीअ त तुंहिंजी बेईमानीअ जा सबूत आहिनि, तूं ही पंहिंजा सबूत पेश करे पंहिंजी मन सचाई साबित नथो करे सघीं पर ही तुंहिंजी बेईमानीअ जा सबूत आहिनि। ऐं दोस्तों ॿिए पासे तव्हांखे ॾसींदा हलूं त जाबर जेको आहे त रूंडे खे फासाइण लाइ जेको आहे त फुल प्लान कयो आहे। रूंडे सां जेको आहे त हथु मिलाइण खां पोइ जेको आहे त हू अञा बि जेको आहे त जाबर जेको आहे त वेशी थी वेंदो दोस्तों ऐं जेको आहे त पंहिंजे कंध तां काटी हटाए ऐं रूंडे जे कंध जेको आहे त कटणु चाहींदो ऐं जेको आहे त चाकर जे साम्हूं जेको आहे त रूंडे खे पेश कंदो पंहिंजो पाण खे बचाए कूड़ा सूड़ा दलील ॾेई ऐं रूंडे खे फासण जेको आहे त प्लान ठाहे चुको आहे जाबर। ऐं दोस्तों ॿिए पासे तव्हांखे ॾसींदा हलूं त रूंडो बि एतिरो माना शरारती आहे दोस्तों त हू बि जेको आहे त पंहिंजो जेको आहे त क़दम पोते न हटाईंदो बल्कि जेको आहे त हू पंहिंजी भेण खे बि जेको आहे त फासाइण में का कसर न छॾींदो दोस्तों ऐं पंहिंजी भेण हसीना बेगम खे फासाइण जे लाइ हू भलो साईं बि जेको आहे त खणण लाइ तयारु आहे त हीउ जेको शादी खां पहिरियां ई जेको वॾे साईं जी ऐं हिन जी शादी खां पहिरियों हसीना बेगम जेको हिन जाबर जो ऐं मुंहिंजी भेण जो चकर हलंदड़ हो त रूंडो बि जेको आहे त घटि न आहे दोस्तों, हू बि जेको आहे त पंहिंजे जेको आहे त भेण खे बि फासाइण में देरि कोन कंदो ऐं ॿिए पासे जाबर बि जीअं त हिन ड्रामे जो पंहिंजा वेरी नालो आहे त हिक ॿिए सां पंहिंजा रिश्तेदार ई सचा न हूंदा ऐं पंहिंजा ई पाण में पेर कढण में लॻा पिया हूंदा दोस्तों। ऐं तव्हांखे ॾसींदो हलां त सांवल जेको आहे त पंहिंजी सचाई पेश करण लाइ जेको आहे त सबूत जेके खणी ईंदो दोस्तों त उहे जेको आहे त नामंज़ूर कया वेंदा दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जे अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।